ॾिसंदा हलूं यार जो घर दर भितियूं ॾिसंदा हलूं यार जो घर दर भितियूं ॾिसंदा हलूं होरड़िया हल गस गटियूं ॾिसंदा हलूं होरड़िया हल गस गटियूं ॾिसंदा हलूं यार जो घर दर भितियूं ॾिसंदा हलूं यार जो घर दर भितियूं ॾिसंदा हलूं होरड़िया 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 ढपण जा गुज़ारिया सीज ते न ढपण जा गुज़ारिया सीज ते न ढपण जा गुज़ारिया सीज ते अंगण जायूं बुसियूं ॾिसंदा नालो छा आहे चमन चमन छा में ठहे हे बोटे में ठहियल बोटे धागन में ठहियल धागन में ठहियल सही सही तव्हांजी घणी माना खजी जे हिसाब आहे कन तव्हांजो इहो असां मोटे ते बि वेंदा आहियूं पोइ सम्झो 110 120 खजी रक़म हूंदी आहे हूअं न त असां 40 50 रुपए मोटे ते तव्हां हाणे बीठल आहियो हाणे मोटो घणे माना तव्हां मोटे 1,20,000 1,20,000 टोटल माल खे घणी खजियूं आहिनि तक़रीबन हथ से 1011 खजी 1011 खजी जे तव्हां खजी ते माना चढ़ो त पोइ मां तकलीफ़ चढ़ण में वॾी तकलीफ़ हूंदी आहे ककड़ियूं हूंदियूं आहिनि माखियूं हूंदियूं आहिनि थप निकिरंदा आहिनि सही सही माना टोटल माना ॾींहं में 50 60 50 60 तव्हांखे जेका इहा मज़ूरी मिले थी इहा मुनासिबु आहे तव्हांजे हिसाब सां सही मुनासिबु न आहे पर रही ॻाल्हि आहे बाग़ घणा थी विया आहिनि चाड़ा घणा थी विया आहिनि पोइ इन जे करे सफ़र तूं तरस हुन जे शहर जो हम सफ़र तूं तरस हुन जे शहर जो हम सफ़र तूं तरस हुन जे शहर जो परियां बरंदड़ बतियूं ॾिसंदा हलूं परियां बरंदड़ बतियूं ॾिसंदा हलूं होरड़िया होरड़िया घणा आया मज़दूर अलीपुर 15 मज़दूर मैंने टोटल अलीपुर घणा आया रमी दे भी आया हो सेठ सलीम दे 60 मजदूर आया रफीक दे भी आया 60 टोटल 60 मजदूर आया हो मन अलीपुर को मजदूरी करण उन्हें ताने खजी बजी बाग ना है कुछ भी ना है उसे माना मजदूर जी मजदूरी 450 रुपया हां 450 जो तई ते माना बिठो आ उनी जी जो मिस्त्री आ हूंदी 1000 हेल्पर जी 450 वो जो बोरची जो मानी मानी कंदो आसन मजदूर जी मुंजी भी आए 600 माना काए पे ते कम को सुबह जो काए पे उठो ये सुबाने 5 बजे उठो टाइम नहीं है शाम या शाम तक दिंदो आ मगरिब तक दिंदो आ जदू काम सजा खत्म होंदो फिर छुट्टी माल को किए दो ले हां माल को सही दो ले हां सही हां माने चाहे टाइम दे दो ना टाइम जो देनो मालिक सुटरो हां भलो है ना मालिक प्यार में जे यार शबन मोकियो प्यार में जे यार शबन मोकियो अजो उहे खोले चिठियूं ॾिसंदा हलूं अजो उहे खोले चिठियूं ॾिसंदा हलूं होरड़िया हल घस घटियूं ॾिसंदा हलूं होरड़िया हल घस घटियूं ॾिसंदा हलूं यार जो घर
बि क्यों ॾिसंदा हलूं यार जो घर दर बि क्यों ॾिसंदा हलूं हो रिड़िया हो कमकार करे जब रात जो देर खां सुम्हंदा आहिनि मज़दूरनि जी सुम्हण जाइ इहे बरसाति पए या कुझु बारिश वारिश पइजी आहे पोइ माना तड़पाला आहिनि जेके माना पोइ तड़पाला असां हिन ते चाढ़ींदा आहियूं माना बरस पइजी आहे माल गॾु करे हिकु जाइ रखंदा आहियूं पोइ राति जो असां हिन तड़पाला ॾेई छॾींदा आहियूं ईअं तड़पाला खोले छॾींदा आहियूं सुठो थो लॻे हो रिड़िया हल कस गटियूं ॾिसंदा हलूं यार जो घर दर बि क्यों ॾिसंदा हलूं यार जो घर दर बि क्यों ॾिसंदा हलूं हो रिड़िया हो रिड़िया हो रिड़िया हो रिड़िया ढकण जा गुज़ारिया सीज ते ढकण जा गुज़ारिया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां हिन वक़्तु रफ़ीक अमन समेंजे जे पिण ते आया आहियूं असांजी तंज़ीम जा मेंबर सेवा जा मेंबर बि आया आहिनि ऐं सॼी असां आवाम खे पाकिस्तान खे सिंध वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त हिन वक़्तु बेखरनि जी पोज़ीशन छा आहे ऐं उनजे कहिड़े हाल अहवाल में बेखर गुज़री रहिया आहिनि उन्हनि जी कहिड़ी कैफ़ियत आहे असां रफ़ीक अमन समेंजे खे चवंदासीं तव्हांजो ई घणनि सालनि खां भाउ खणंदा था अचो असांखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि इहो असांजो धंधो आहे इन में अचूं पिया इन में छा भला साईं उपत छा आहे सिस्टम छा आहे उपत सिस्टम इहो ई आहे त बाबा असांजी जेको आहे न हिन टाइम 2-3 साल थी विया आहिनि 3-4 साल थी विया असां इहो सदाईं नुक़सान जे मुंहं में आहियूं हेतिरी तव्हांजी लेबर आहे हेतिरा तव्हांजा ख़र्चा आहिनि तव्हां ठीके ते बि खणंदा हूंदो ज़ाहिर आहे त हिन में तव्हां वस वारनि खां सहकार कयो आहे असां वस वारनि सां सहकार त जेको ई कयो आहे पर असांखे छड़ो हुकूमत का सहूलियत ॾे तॾहिं बि जेको आहे असां पंहिंजो जेको आहे न सॼो सिस्टम सेट करे वञूं असांखे काई बि सहूलियत हिन टाइम कोन्हे बेहतर पाकिस्तान गवर्नमेंट जा इहे मसइला लॻा पिया आहिनि इंडिया सां वापार बंदि आहे बॉर्डर बंदि आहे वापारी जेके असांजा आहिनि दलाल उहे चवनि था साईं माल ॿाहिरि वञे कोन थो पियो असां छा कयूं असां मजबूर आहियूं पाकिस्तान ऐं इंडिया जो वापार बंदि आहे सर असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांखे हिकिड़ी खजी वठो था त उनजे हिसाब सां तव्हांजी फी खजी घणे थी पए ऐं बारदाने जो तव्हांजो सिस्टम केतिरो आहे रंग कार्ड जो ख़र्चो केतिरो आहे जेको टोटल तव्हांजी एवरेज आहे ख़र्चे जी तव्हां उहो बि त ॿुधाईंदा असांखे जेतिरो जो ठीको आहे मिसाल आहे तव्हां फ़र्ज़ु कयो 14 लखें जो ठीको आहे असांजो खजनि जो 14 लख रुपया उनजे मथां ख़र्चो आहे उन में मुख़्तलिफ़ ख़र्चा आहिनि टोकरा आहिनि बारदानो आहे काठियूं आहिनि मज़दूरी आहे उन हिसाब सां जेतिरो असांजी ठीके जी लागत हूंदी आहे ओतिरी असांजी ख़र्च जी लागत आहे हाणे त मांग बि थी वई आहे जेको असांजो मानीअ जो ख़र्चु थींदो 60 खां 70 हज़ार ताईं हाणे उहो थिए थो 1.5 लख पौणा 2 लख रुपया जेका काठी असांखे मिलंदी हुई 250 रुपया मण 300 रुपया मण हाणे 550 रुपया मण मिले थी जेको टोकरो असांखे 70-80 रुपए मिलंदो उहो हाणे असांखे 150 रुपयो मिले थो जेका टुई हूंदी असांखे 40 खां 60 रुपए ताईं मिलंदी हाणे 110 रुपया 90 रुपया 100 रुपया असांखे टुई मिले थी जेका मज़दूर जी हुई तनख़्वाह हुनखे 300 250 150 हाणे 500 रुपया माल के अगे रेट आहे कोन हाणे हे जेको माल असांजो रंग कार्ड जो मुख़्तलिफ़ रेट हूंदा हुया हाणे हिन साल असांखे रंग कार्ड तक़रीबन पए थी 32,000 रुपया डबो जेका असांखे 4500-4700 रुपया रंग कार्ड हुई हाणे डॉलर जो रेट वधी वियो आहे उहा रंग कार्ड असांखे 32,000 रुपया डबो थी पए साईं डंगे जो रेट आहे कोन डंगे कढूं था मार्केट में वञनि था चवनि था किरोना मार्केट बंदि आहे हालत आहे कोन 600 खां 700 रुपए टोकरो वञे थो खणो ॾियो न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे
पोइ साल घणे पियो वञे टोकरो डंगनि जो? पोएं साल 1500 1200 टोकरो हले पियो। हाणे हिन साल उहो टोकरो हले थो 600 वाकिरो ना जेका माल कोन थो हले पियो। रेड़नि वारा चवनि था, पुलिस वारा बीहण कोन था ॾियनि, साईं डंडी जो ठका हुआ, असां काॾे विकिणूं? मतिलबु हिन साल वॾो लॉस हिन साल वॾो लॉस आहे, माल निकिरे कोन थो, छा कयूं? बॉर्डर बंदि आहिनि, मजबूरी आहे। ॿियो हाणे गवर्नमेंट खे अपील आहे त जेको आहे वापार खोलनि ऐं ग़रीबनि खे सहूलियत ॾियनि। हाणे रंग कार्ड आहे, पाकिस्तान वधि में वधि रंग कार्ड जो ख़रीदार आहे, पर कारखानो कोन्हे। पाकिस्तान में रंग कार्ड जो कोई भी कास्टिक जो कारखानो कोन्हे। उहो इंडिया खां अचे थो या चाइना खां अचे थो। जंहिं मुल्क में खजी कोन्हे उन में कारखानो आहे, जंहिंमें खजीअ जो फसल आहे, कमंद जो फसल आहे, हुन में कारखानो कोन्हे। हीउ साईं रफ़ीक अमन समय जो हुयो, जंहिं ॾे असां बाग़ जे हवाले सां आयासीं ऐं हुन असांखे ॻाल्हि ॿोल ॿुधाई। असां सां दोस्त नदीम ख़ान समय जो, रमीज़ राजा ऐं असांजा काफ़ी दोस्त गॾु हुया। हाल अहिवाल साईं सां कयोसीं।